अहम ख़बरनास समाज खे हेॾी नालों त पीर वसण जे ॻोठ गुलाम नबी सोलंकी में बासरन पारां पोरियत जो घर ड्राइण वारी वीडियो वायरल थी वई आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। वीडियो में बासरन खे पोरियत मीर सोलंकी जो घर ड्राहींदे ॾिसी सघिजे थो। पोरियत मीर सोलंकी पारां घर ड्राहिण ऐं कब्ज़े बाबति थाणे ते एनसी दाख़िल कराए वरिती आहे। इहा अहम ख़बरनास समाज सां शेयर करे रहिया आहियूं। पीर वसण जे ॻोठ गुलाम नबी सोलंकी में बासरन पारां पोरियत जो घर ड्राहिण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वधीक नासरा ॿुधाइनि पिया त वीडियो में बासरन खे पोरियत मीर सोलंकी जो घर ड्राहींदे ॾिसी सघिजे थो। पोरियत मीर सोलंकी पारां घर ड्राहिण ऐं कब्ज़े बाबति थाणे ते एनसी दाख़िल कराए वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ नासरवा सां शेयर करे रहिया आहियूं। पीर वसण मार्च ते ॻोठ गुलाम नबी सोलंकी में बासरन पारां पोरियत जो घर ड्राहिण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में बासरन खे पोरियत मीर सोलंकी जो घर ड्राहींदे ॾिसी सघिजे थो। पोरियत मीर सोलंकी पारां घर ड्राहिण ऐं कब्ज़े बाबति थाणे ते एनसी दाख़िल कराई वई आहे। तफ़सील मालूम कयूं था इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा जमाली खां। गुलाम मुर्तज़ा जमाली, छा मामलो आहे, अपडेट कजो। जनीला बिल्कुल पीरोसर थाने जे दाए ॻोठ गुलाम नबी सोलंकी जंहिंमें बासरन पारां पोरियत मीर मोहम्मद सोलंकी जे घर मथां हथियारनि जे ज़ोर ते घर ड्राहिण जी जेका वीडियो आहे उहा सोशल मीडिया ते वायरल थी आहे, जंहिंमें वॾेरो ऐं संदसि धुर जा माण्हू पोरियत जो घर ड्राहे रहिया आहिनि ऐं संदन औरतूं ऐं घर जेको आहे उहो पाक किताब जा वास्ता ॾियण जो जेको वीडियो आहे उहो साफ़ नज़र अची रहियो आहे। उन बावजूद बासर पारां पोरियत जे घर खे ज़बरदस्त ड्राहे पद करे छॾियो आहे। उन मौक़े ते पोरियत मीर मोहम्मद सोलंकी दाईंदे चयो आहे त बासर ज़ुल्फ़कार ख़ासि केली ऐं राइब ख़ासि केली ज़बरदस्ती असांजे घर खे कब्ज़ो करे जॾहिं त असां अबनि ॾाॾनि खां उन ॻोठ में वेठा आहियूं, मगर बासर असांखे ज़बरदस्ती लॾाए ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो ऐं उन